अल्लाह ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मां जीअं त वार्ड नंबर 9 जो म्यूनसिपल कमेटी में माथेरो जो कैंडिडेट आहियां ऐं असांजी जेको आहे कैंपेनिंग जे हवाले सां पुरजोश हले थी पई, सिलसिलो हले थो पियो ऐं काफ़ी दोस्त जेके आहिनि उहे ऑन बोर्ड असां वरिता आहिनि ऐं पम्फलेट ऐं जेके पैनाफ्लेक्सिस आहिनि उहे बि डिज़ाइन थी विया आहिनि, लेकिन उहे प्रिंट लाइ ॾिना आहिनि ऐं उहे अची वेंदा ऐं उहे जॻह जॻह ते लॻंदा इंशाअल्लाह। ऐं डोर टू डोर बि असां वेंदासीं ऐं जेके ब्रोशर्स जेके नंढा नंढा पम्फलेट्स हूंदा आहिनि जेके हैंड टू हैंड ॾिबा आहिनि, तो उहे बि असां विरहाईंदासीं डोर टू डोर वञी करे। ऐं होलिस्टिकली अगरि असां इन जी करक्स बयानु करूं त मेनली असांजो इहो मक़सदु आहे त अगरि असां जेकॾहिं खटींदासीं त हुज़ूर जी नामूस ऐं उन जी नामूस जी सरबुलंदी जे ख़ातिर असां ख़िदमत कंदासीं ऐं मेन जेको मक़सदु आहे असांजो इहो ई आहे। ऐं पब्लिक जी वेलफेयर ऐं प्रीवियसली जेके असांजा दोस्त या जेके खटिया आया उन्हनि जी परफॉर्मेंस बि असां बयानु कंदासीं पब्लिक जे साम्हूं ऐं पोइ वरी असां पंहिंजो बि नुक़्ता नज़र बयानु कंदासीं ऐं इनशाला पब्लिक असांखे वोट ॾींदी ऐं सरकार जा चाहींदड़ जॻह जॻह ते मौजूदु आहिनि ऐं इनशाला हर पार्टी जो हिकु बयानियो हूंदो आहे, हर जेका सियासतदान मैदान में लथल आहिनि उन्हनि जा कुझु न कुझु बयानिया आहिनि। तव्हांजो छा बयानियो आहे ऐं आवाम जे लाइ तव्हां छा करे सघो था, कहिड़ा तव्हां वटि लाइअमल आहे, तव्हांजो अॻिते कहिड़ो लाइअमल हूंदो अवामी हवाले सां, छा तव्हां सोचो आहे? असांजो जेको मेन बयानियो आहे उहो इहो ई आहे त ऐवान में वञी करे हुज़ूर जी नामूस ऐं हुज़ूर जे दीन जी सरबुलंदी असांजो मेन बयानु इहो ई आहे। लेकिन जेका पब्लिक जी ख़िदमत आहे उहा त फ़र्ज़ु आहे, छो जो असांखे पब्लिक इलेक्ट करे थी, असां पब्लिक जे करे ई ऐवान में अची करे वेहूं था, त उन जी जेका ख़िदमत आहे हर हवाले सां उहा असांजे ड्यू आहे। छा तव्हां खटण खां बाद अवामी इशूज़ जेका थींदा आहिनि मुख़्तलिफ़ ॾिसो जी हाणे पेट्रोल जो मसइलो आहे, पाणी जो आहे, या इन खां अलावा इशूज़ थींदा आहिनि जेका हमेशह खटी था अचनि था, वॾेरो निज़ाम आहे हिते, लेकिन खटण खां बाद उहे पंहिंजी तक में पंहिंजी यूसी में नज़र न ईंदा आहिनि। छा तव्हां में छा इन जेका तव्हां खटे करे छा हमेशह तव्हां पंहिंजी आवाम सां गॾु बीहंदव अवामी इशूज़ ते? ॾिसो न, प्रीवियसली जेके बि चेयरमैन जी सीट ते आया आहिनि या खटिया आहिनि त उहे हिकु त मीरपुर माथेले जा कोन आहिनि, ठीकु आहे, त मीरपुर जा न आहिनि, हिकिड़े ॿिए इलाइक़े सां उन्हनि जो तालुक़ु आहे, रहनि उते था, उथनि वेहनि उते था, त हितां जा जेके मसाइल आहिनि या हितां जा जेके पब्लिक आहे जेके माण्हू आहिनि उहे हुननि ताईं रीच कीअं करनि। असां त हितां जा लोकल आहियूं न, असां त रहूं ई मीरपुर माथेले में था ऐं हज़ारे शाह मोहल्ले में रहूं था ऐं हर कंहिंखे ख़बर आहे त असां ताईं माण्हुनि जी रसाई ॾाढी आसानु आहे, त असां त हमेशह माण्हुनि जे लाइ अवेलेबल रहंदासीं, कहिड़ो बि इशू हुजे विद रिस्पेक्ट टू साईं जीअं चयो महांगाई आहे, नालियूं आहिनि, स्ट्रीट लाइट्स आहिनि ऐं बिस्तरा आहिनि, चारपायूं वग़ैरह वग़ैरह, एनीथिंग एवरीथिंग, त असां अवेलेबल रहंदासीं। तव्हांखे कोई सियासी दबाव आयो या वॾेरनि जे तरफ़ां तव्हांखे धमकायो वियो हुजे अहिड़ी तरह सां कुझु अचनि था तव्हां ॾे? असां हर हिकु सियासतदान जो कमु हूंदो आहे त अॻे माण्हू जा हथ खणाइण, हर तरह सां मूंखे टार्चर करणु, तव्हांखे तहरीक लबैक जे तव्हां प्लेटफॉर्म ते बीठा आहियो, नौजवान क़यादत आहियो, तव्हांखे हरासा कयो वियो हुजे? असांखे कंहिं डायरेक्टली हरासा न कयो आहे ऐं बसि इहो आहे जो इनडायरेक्टली कुझु शयूं असांखे ईअं ॿुधण में आयूं ऐं उन्हनि खे पोइ मैसेज कन्वे थी वियो त साईं वारनि ॾे महिरबानी करे डायरेक्टली न वञिजो, न त पोइ वरी मज़ो न ईंदो, सो लिहाज़ा इनडायरेक्टली असांखे माना खोड़ सारियूं शयूं ॿुधण में आयूं, या वरी हथु खणाइण जे हवाले सां या वग़ैरह वग़ैरह, एक्स वाई ज़ेड हुन जो नालो न खणंदासीं, लेकिन इहो हर कंहिं फेस कयो आहे। छा तव्हां ॾिसो था, तव्हांखे उमेद आहे चांसिस आहिनि तव्हांखे कामयाबु थींदो? चवंदा आहिनि नेवर लूज़ होप, उमेद हमेशह क़ाइमु रखिजे, सो असां बि उमेद ईअं ई क़ाइमु रखी आहे, पंहिंजी 100% एफर्ट पुट कंदासीं कैंपेन में ऐं असां पंहिंजो बयानु इहो 100% माण्हुनि खे ॾियण जी कोशिशि कंदासीं ऐं खटण हराइण पोइ वरी 26 जून ते तव्हांजो छा लाइअमल हूंदो, छो जो हर सियासतदान जो इहो हूंदो आहे त पोलिंग जो जेको सिस्टम हूंदो आहे उनखे मज़बूत कयो वेंदो आहे, हर तरह सां उते एजेंट हूंदा आहिनि, उन्हनि जी कैंप हूंदी आहे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा उते जेको आहे त ओपन वोट ते जेको आहे त न कराइणु ॾिनो वेंदो आहे, उन्हनि जी पूरी हिकिड़ी कैंपेन हूंदी आहे। तव्हां छा सोचियो आहे, तव्हां जेको इलेक्शन जे ॾींहं ते बिल्कुलु 26 जून ते तव्हां छा कंदो? ॾिसो न, पोलिंग डे ते हिकिड़ो सिस्टमिक वे हूंदो आहे, जीअं तव्हांजा एजेंट्स हूंदा आहिनि, हिकु फीमेल एजेंट हूंदी आहे, हिकु मेल एजेंट हूंदो आहे, उहे अंदरि एंटरटेन कंदा आहिनि तव्हांजे फीमेल ऐं मेल वोटर खे, ठीकु आहे, उनखे गाइड कंदा आहिनि भई कीअं वोट ॾियणो आहे, ठीकु आहे, सो उहे असांजा माना एजेंट्स ड्यू हूंदा,
असांजी पंहिंजी बि मुख़्तलिफ़ जेके बि पोलिंग स्टेशन्स हूंदियूं उन ते वक़्तनि फ़वक़्तनि अवेलेबिलिटी हूंदी आहे, असांजा पंहिंजा माण्हू बि ॿाहिरां अंदरियां बीठा हूंदा। सो इन शइ खे असां 100% सेफ रखंदासीं। ऐं हिन वक़्तु तव्हांजे वार्ड में कोई अहसास पोलिंग स्टेशन हूंदी? ऐसे तो मूंखे नज़र नथो अचे, पर अलहमदिल्ला करे वेंदासीं, ख़बर अलहमदिल्ला करे वेंदासीं।